أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولمن خاف مقام ربه جنتان فبأي آلاء ربكما تكذبان ذواتا أفنان فبأي آلاء ربكما تكذبان فيهما عينان تجريان فبأي آلاء ربكما تكذبان ولمن خاف مقام ربه جنتان فبأي آلاء ربكما تكذبان ذواتا أفنان فبأي آلاء ربكما تكذبان ولمن خاف مقام ربه جنتان فبأي آلاء ربكما تكذبان ذواتا أفنان فبأي آلاء ربكما تكذبان فيهما عينان تجريان فبأي آلاء ربكما تكذبان فيهما من كل فاكهة زوجان فبأي آلاء ربكما تكذبان متكئين على فرش بطائنها من استبرق وجنى الجنتين دان فبأي آلاء ربكما تكذبان
माशाल्लाह माशाल्लाह। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेहमान रमज़ान जी अॼु स्पेशल ट्रांसमिशन जेका लैलतुल क़दर जी राति जे हवाले सां आहे, 27वीं रमज़ान में आऊं तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे। बिल्कुलु अवां सभिनी खे भलीकार चवंदासीं। अवां जी मेज़बान इकरा तौफ़ीक़ अवां सभिनी सां गॾु आहे ऐं पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कंदासीं ऐं माशाल्लाह सां ख़ुदा जे उन ख़ूबसूरत नाले सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयो आहे ऐं असां सभु ख़ूबसूरत कारी अहमद नवाज़ सिकंदरी असां सां माशाल्लाह सां हुया। ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ में ॾाढी ख़ूबसूरत किरत थी आहे ऐं प्रोग्राम जो आगाज़ में ई मां तव्हांखे ऐं जेके असांजा समूरा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे सभिनी खां पहिरियां मुबारकबाद छाकाणि त अॼु 27 जी शब आहे ऐं हाणे वञी असां वटि पुॼी 2 ॾींहं बचियूं आहिनि ऐं पाण खे ख़ुशि नसीब बि सम्झूं बेशक जो अलाह साईं असांखे ही रमज़ान बि नसीब कयो, 27वीं रमज़ान बि नसीब कई ऐं अलाह साईं असांजा इहे रोज़ा क़बूल फरमाए जेके असां 27वीं रमज़ान इन ई करे मां मुबारकबाद सभिनी खां पहिरियां पेश कई छाकाणि त ही मुबारकबाद इन करे न जो असीं रोज़ा रखियासीं पर ही मुबारकबाद एक्चुअली इन करे आहे छाकाणि परवरदिगार असांखे हिन साल बि रोज़ा नसीब कया, हिन साल बि महीनो नसीब कयो त जीअं असां पंहिंजो जेको राब्तो आहे उहो अलाह साईं सां मज़बूत करे सघूं ऐं अलाह साईं असांखे ॿीहर मौक़ो ॾिनो आहे त ऐं बंदा तूं मुंहिंजे क़रीब थी वञ, तव्हांजा जेके समूरा गुनाह आहिनि उहे सभु मां माफ़ु करण लाइ तयारु आहियां। सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ा असांखे पंहिंजे ख़ुदा जे साम्हूं उहो ख़ुदा जेको 70 माण्हुनि खां वधीक असां सां प्यारु कंदो आहे उन जे साम्हूं तौबा करण जी ज़रूरत आहे। सो इंशाअल्लाह अॼु जी राति माशाअल्लाह इबादत जी राति आहे। अवां सभु घर में वेही करे इबादत कंदा ऐं असीं हिते मौजूदु आहियूं। अवां सभिनी खे असां सां गॾु इन इबादत में हिते अॼु इंशाअल्लाह असां वटि पाकिस्तान जा बहितरीन नात ख़्वाह अॼु हिन हुज़ूर जी महफ़िल में अॼु हिन हुज़ूर जी मीलाद में असांखे जॉइन कंदा ऐं अॼु हिकिड़ो त बोनस राति बि आहे माशाअल्लाह बोनस राति इन करे अगरि पाण इहे सिंपल वर्ड्स में सम्झायूं त अलाह साईं पाण सभिनीनि खे हर ॾींहं जी हिकिड़ी पंहिंजी फज़ीलत आहे। रमज़ान जे रोज़े जे हर ॾींहं जी हिकिड़ी पंहिंजी फज़ीलत आहे पर ही जेके ताक़रातुनि वारा ॾींहं हूंदा आहिनि जंहिंमें 21 थी वई, 23 थी वई, 25 थी वई, 27 थी वई, 29 थी वई, इन्हनि में अलाह साईं कुझु ख़ासि राति हिकिड़ी रखी आहे जंहिंखे लैलतुल क़दर चवंदा आहिनि। सो अॼु पाण उन राति में वेठा आहियूं जंहिंमें हिकिड़ी नेकी जे बदिले तव्हांखे लखे नेकी मिलंदी। अॼु ओपन सेल आहे अलाह साईं जी तरफ़ खां। सो अलाह साईं असां सभिनि खे हिदायत ॾे। अॼु जे ॾींहं जे मुनासिबत सां असांजी ही ख़ूबसूरत जेका ट्रांसमिशन आहे तव्हांजा KTN एंटरटेनमेंट ते तव्हां ॾिसी रहिया आहियो। हींअर असीं हमद बारी ताला जे लाइ असीं गुज़ारिश कंदासीं शकील अहमद साहब खे त उहे असांखे हमद असां सां गॾु हमद जे लाइ आहिनि हसनैन सईद नक्शबंदी माज़ूद सां गॾु असां उन्हनि खे बिल्कुलु जेसिताईं असां फ्लो में अचूं सो सभिनी खां पहिरियां असां हम जे लाइ गुज़ारिश कंदासीं। असां सां गॾु हसनैन सईद नक्शबंदी साहब मौजूदु आहिनि। सो बिस्मिल्लाह रहमान रहीम। तेरी शान
तेरा नाम लबों पे करीबी पे रख नजर अपनी मुझे न दे करीबी पे रख नजर अपनी गुनाहगार हूँ ए मेरे पालने वाले माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। और आपकी इस हमद के बाद हमारे मुंह से आपके लिए सिर्फ दुआएं निकलेंगी कि माशाल्लाह आपने क्या समा बांधा और क्या खूबसूरत आपने तारीफ की और माशाल्लाह अल्लाह पाक दोनों को इसी कहते हैं कि एक अलग कैफियत का तारीफ गाना माशाल्लाह। और अल्हम्दुलिल्लाह असां ये संदासी है मुझे ख्याल से आगाज एॾो बेहतरीन थियो आहे त हीअ असांजी इबादत जी मक़बूलियत आहे, इबादत जी क़बूलियत जी निशानी आहे जो परवरदिगार जो नालो एॾो बेहतरीन आहे। बेशक छो न इहो नालो एॾो बेहतरीन आहे, एॾो ख़ूबसूरत अंदाज़ में खयो वञे आहे, वरी पढ़ण वारे एॾा ख़ूबसूरत हुजनि त खंड लॻी वञे माशाल्लाह। ॿी ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त जिथे बि सरकार जी महफ़िल सजबी आहे उते सरकार पाण ई मौजूदु हूंदा आहिनि। माशाल्लाह ही हिननि खे जेको पावर आहे हिननि खे असां त सभु ख़ाक कयूं न, असां में त एॾी ज़रूरत बि कोन्हे, असां में त एॾी ताक़त बि न आहे जो असीं हुननि जी तारीफ़ में छा चऊं।
ज़बान बि नथा ज़बान बि नथा ॿुधी सघूं, तव्हां कुझु पर नथा उन जे करे बावजूद बि माशाल्लाह सां छा ख़ूबसूरत हिननि हमदो बारी ताला असांखे ऐं हिन हमद बारी ताला में हिकिड़ो ज़िक्र हुयो त परवरदिगार तूं असांखे जेतिरी तुंहिंजी रहमत आहे, जेतिरी तुंहिंजी तूं करम नवाज़ी कंदो आहे, उन हिसाब सां असांखे तूं माफ़ कर। ऐं बेशक मुंहिंजे ख़्याल सां हिन जॾहिं असां रमज़ान जे महीने जी ॻाल्हि कंदा आहियूं त रमज़ान जो महीनो पंहिंजे पाण खे मुत्तक़ी ऐं पंहिंजे पाण खे परहेज़गार बणाइण जी ॻाल्हि आहे। त उहो मुत्तक़ी ऐं परहेज़गार जो मतिलबु इहो आहे कि तव्हां पंहिंजे पाण खे गुनाहनि खां परे कयो ऐं अल्लाह साईं जे आॾो झुको, पंहिंजी परवरदिगार जे आॾो पंहिंजी तौबा खे क़बूल फरमायो। सो बसि हाणे कुझु ई ॾींहं बचा आहिनि ऐं असां बार बार इन ॻाल्हि खे बचाईंदासीं त अहमियत वारी हामिल वारी राति खे मिस नाहे करणु। ऐं केॾो हिकिड़ो प्यारो ऐं पाक महीनो आहे जो हिन महीने में जेॾी महिल पाण एंटर थींदा आहियूं त असीं चवंदा आहियूं त असांजो महिमान आयो आहे ऐं पहिरें अशरे में महिमान असां सां गॾु ईंदो आहे, ॿिए अशरे में जेॾी महिल ॾींहं घटि था वेंदा आहिनि त असांखे ॾुख पियो दिलि में थींदो आहे त वरी 11 महीननि खां पोइ हीउ असांजो महिमान ईंदो, हीउ असां हुजूं या न हुजूं। सो अलाह साईं असांखे इहो नसीब कयो आहे ऐं अलाह साईं जा तव्हां चओ त अॼु जी राति जेतिरो अलाह साईं जो थैंक्स कजे, छो त सभिनि खां ऐं सालनि खां 27 रमज़ान बचे पई, 7 सालनि खां रमज़ान बचे पियो। अलाह साईं चए थो त हिननि महीननि में हिननि ॾींहंनि में मूंखां घुरो, मूंखे तव्हांजी इबादतुनि जी का बि ज़रूरत कोन्हे का। आउं त चवां थो हीउ तव्हांखे हिकिड़ो बोनस महीनो पियो ॾियां, दिलि खोले। इहा त ॾाढी ख़ूबसूरत तव्हांजी बोनस वारी ॻाल्हि मूंखे लास्ट ईयर बि यादि आहे। तव्हां इहो बोनस जेको अल्फाज़ वाक़ई में हिन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे, छाकाणि जिते तव्हां हिकिड़ी फ़र्ज़ काई बि फ़र्ज़ नमाज़ इवन अदा कयो था त उहो तव्हांखे 70 फ़र्ज़नि बराबरि उन जो तव्हांखे सवाब थो मिले। जेके तव्हां कोई नफ़ली इबादत कयो था उन जे फ़र्ज़नि बराबरि सवाब मिले थो। त मुंहिंजे ख़्याल सां असां जहिड़नि ख़ाकी गुनाहगार बंदनि खे ॿियो छा खपंदो जो परवरदिगार ईअं ओपन आर्म्स करे असांखे ऑफर्स ॾेई छॾियूं आहिनि कि पंहिंजा गुनाह माफ़ करायो आहे। हिकु नई ज़िंदगी जॾहिं रमज़ान ख़तमु थियो त हिकु नई ऐं बहितरीन ज़िंदगी में एंटर थियो जिते तव्हां नेकीअ जे रस्ते जी तरफ़ हली सघो। अलाह साईं असां सभिनि खे हिदायत ॾे। ऐं अॼु असां वटि माशाल्लाह सां खोड़ सारा महिमान आहिनि जेके अॼु असांजी माशाल्लाह सां ट्रांसमिशन में शरीक थींदा। सो हाणे दावत ॾींदासीं असीं। यस, हाणे असां वटि आहिनि हूअं त कॉम्बिनेशन माशाल्लाह दिल्ली जो ॾाढो बहितरीन थी वियो, लेकिन स्टिल असां सां गॾु मास्टर सुमैर अहमद मौजूद आहिनि। सो आपको दरख्वास्त करेंगे कि अब आप हमें क्या सुनाएंगे। माशाल्लाह की बड़ी सरप्राइज की शो है और हुजूर की इज़्ज़त से तज़ाई खुर्सत कलाम सुभान अल्लाह ने मेरे हुजूर को वो दर्जा अता फरमाया कि हुजूर जानते हैं। पेश करवाऊं
पढ़ो दुरूद तुम पे गुलाम कहता है पोखची किसी जीअं त हिन में ख़ूबसूरत नात में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ जो पढ़ण जो ज़िक्र थियो आहे। अगेन वही ॻाल्हि आहे न कि मन थोरो आहे जंहिंमें तव्हांजो ज़िक्र त तव्हांजी ज़बान ते हर वक़्तु हुजे हुजे ऐं छो न वरी इहे ख़ूबसूरत ज़िक्र अची वञे जंहिंमें मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थी वञे त इंसान खे ॿियो छा खपे। ऐं माशाल्लाह सां बहुत खूबसूरत माशाल्लाह और आप दोनों की कॉम्बिनेशन तो वैसे ही उसने तो 4 चांद लगा दिया
माशाल्लाह आज दुआ की कबूलियत की भी रात है माशाल्लाह से, और हम सब जेके बि असांखे ॾिसनि पिया अॼु जे ॾींहुं असां तव्हांजे लाइ सभिनीनि जे लाइ दिलि सां दुआ कंदासीं ऐं तव्हीं बि असांजे लाइ सभई दिलि सां दुआ कजो, और हमारी मेरी दिल से दुआ है कि माशाल्लाह से आप दोनों माशाल्लाह कमाल हैं। अल्लाह ताला आपको खुश रखे आज के दिन की मुनासिबत से। तो दोस्तों असांजी ट्रांसमिशन जारी है यार वक्त है ब्रेक जो असां गॾु रहिजो, अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चवंदा हूँ केतिरा ख़ूबसूरत कुछ अशार नूर महफिल पे चादर तनी नूर की, नूर फैला हुआ आज की रात है। बिल्कुल अॼु माशाल्लाह असां सॼी दुनिया में नूर ही नूर है, नूर ही फैलियो पियो आहे ऐं हर तरफ़ अल्लाह साईं जूं रहमतूं आहिनि ऐं जेके पंहिंजे ॿारनि खे सॾीनि कयूं त अञा बि वक़्तु न वियो आहे, अञा बि वक़्तु अथव मुंहिंजी तरफ़ अचो ऐं अल्लाह साईं जी चवंदा आहिनि त अल्लाह साईं जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो पाण शुक्र अदा कयूं। जेको नूर जी ॻाल्हि चई वेंदी आहे न उहे नूर केर आहिनि, उहे नूर फ़रिश्ता आहिनि ऐं आई एम श्योर सभिनी खे हिन ॻाल्हि जो ख़बर बि हूंदो त अॼु जी उहे राति हूंदी आहे शब क़दर लैलतुल क़द्र जी उहा राति हूंदी आहे जो फ़रिश्ते एतिरा फ़रिश्ता नाज़िल कया वेंदा आहिनि जो ही जेका ज़मीन आहे न उहा तंग थी वेंदी आहे, पर हुननि फ़रिश्तनि जी तादाद घटि न थींदी आहे। उहे फ़रिश्ता छो नाज़िल कया वेंदा आहिनि, उहे फ़रिश्ता असांजनि दुआउनि ते आमीन करण लाइ नाज़िल कया वेंदा आहिनि। त सोचो इन खां वधीक ख़ूबसूरत राति ऐं ख़ूबसूरत असांखे अल्लाह साईं जी तरफ़ां ॾिनल ब्लेसिंग छा थी सघे। ख़ैर आमिदा कोशिशि कंदासीं अॼु असीं घटि ॻाल्हायूं छाकाणि पूरो महीनो ई असां ॻाल्हाईंदा आहियूं। अॼु माशाल्लाह सां असां वटि महिमान इलाही आहिनि, इलाही ख़ूबसूरत आवाज़ रखंदड़ महिमान आहिनि, त असां कोशिशि कंदासीं वधि खां वधि आवाज़ उन्हनि खे ॿुधो ऐं पहिरियां जेका असांजी भेण हुनजो तारीफ़ करायां फातिमा शाहिद आहे, उन्हनि खे असीं गुज़ारिश कंदासीं नाते रसूल मक़बूल में बि असांखे अल्लामा साहब बि असांखे जॉइन कयो आहे, शेख सरफराज़ कासमी साहब, उन्हनि सां बि अॼु जे ॾींहं जी मुनासिबत सां असां खोड़ सारा सवाल कंदासीं जेके असांजे माइंड में बि आहिनि ऐं तव्हांजे माइंड में बि हूंदा जेके अॼु जी राति जे हवाले सां खोड़ सारा असांजे अल्लामा साहब खां शयूं क्लियर कंदासीं अॼु जी राति जी मुनासिबत सां। पर उन खां पहिरीं असां पंहिंजी भेण खे गुज़ारिश कंदासीं फातिमा शाहिद खे त असांखे नात ॿुधाइनि। बिस्मिल्लाह। मुझ बीवी चश्मे करम ऐ मेरे आका करना हक तो मेरा बिगड़े मत का तकाज़ा करना हक तो मेरा तकाज़ा करना मुझ पे भी चश्मे करम। तू किसी को भी उठाता नहीं अपने दर से आका, तू किसी उठाता नहीं अपने दर से तेरी शान आका की तेरी शान के शाया नहीं ऐसा करना कि तेरी शान के झूमा करना हो
खुशतवार निगाहों को सलाम, उन सहाबा की खुशतवार निगाहों को सलाम, जिनका मसलक था तवाफिरों के ज़ेबा, जिनका मसलक था तवाफिरों के ज़ेबा, मुझ पे भी चश्म करम ऐ मेरे आका, हक तो मेरा भी है रहमत का तकाज़ा, करना मुझ पे भी चश्मे करम। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, जज़ाकल्लाह। तमाम खूबसूरत खूबसूरत आवाज़ नात, फातिमा फातिमा शाहिद शाहिद असां सां गॾु खूबसूरत नात पढ़ी रही हुयूं। बिल्कुल। अॼु जे ॾींहं जे मुनासिबत सां अगरि पाण ॻाल्हायूं, अॼु हिकिड़ो ॿियो बि पंहिंजे लाइ ख़ुशख़बरी जो ॾींहुं आहे। अॼु असांजो प्यारो वतन पाकिस्तान बि बिल्कुलु। अॼु जे ॾींहुं ई आज़ादु इस्लामी थियो, डेट बिल्कुलु हुई अॼु जी 27 ॾींहुं, रमज़ान जे हवाले सां। सो अॼु ख़ुशियुनि जो ई ॾींहुं आहे, अल्हम्दुलिल्लाह। अॼु मुबारकुनि जो ई ॾींहुं आहे, अॼु नेमतुनि जो ई ॾींहुं आहे, अॼु रहमतुनि जो ई ॾींहुं आहे, लैलतुल क़द्र जो ॾींहुं आहे। सो उन हवाले सां असां सां गॾु अलामा साहब गॾु आहिनि, अलामा शेख सरफराज कासमी साहब। त अॼु जे ॾींहं जी मुनासिबत सां ई असां साईं सां डिस्कस कंदासीं लैलतुल क़द्र जा। हू पाण त लैलतुल क़द्र ॿुधो आहे, ताक रातुनि में बि हिनखे शुमार कयो वेंदो आहे, पर लैलतुल क़द्र जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि, उहे छा आहिनि? अस्सलाम वालेकुम साईं जी। वनुसल्ली वनुसल्लिम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़ाउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहबी व बारिक व सल्लम व सल्लु अलैहि, सलात व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। लैलतुल क़द्र जा ॿ नाला आहिनि, हिकिड़ो लैलतुल क़द्र, ॿियो शब क़द्र। लैल चइबो आहे अरबीअ में राति खे, ऐं क़द्र जी माना आहे तक़दीर। ऐं शब क़द्र जेका आहे उहो फ़ारसी जो लफ़्ज़ आहे। फ़ारसी में शब चइबो आहे राति खे, ऐं क़द्र जी माना इहा आहे तक़दीर। इन करे इन जा इहे ॿ नाला रखिया विया आहिनि। अगरि अरबी खां असां ॾिसूं त क़ुर में बि मौजूदु आहे लैलतुल क़द्र, यानी इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, असां नाज़िल कयो इन राति में क़ुरान करीम। वमा अदराका मा लैलतुल क़द्र, तव्हां छा ॼाणो इहा लैलतुल क़द्र छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में थो फरमाए थो त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, या उहा लैलतुल क़द्र रात आहे जंहिंमें असां क़ुरान खे नाज़िल फरमायो। वमा अदराका मा लैलतुल क़द्र, बाननि खे थो फरमाए त बानो तव्हां छा ॼाणो लैलतुल क़द्र छा आहे? अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त लैलतुल क़द्रि ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, लैलतुल क़द्र उहा आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ऐं जीअं त तव्हां हाणे ज़िक्र बि कयो, तव्हांजी ॻाल्हि ई इवन 1000 महीननि खां बहितर जी ॻाल्हि ते ख़तमु थी, त इन हवाले सां ज़रूरु नाज़रीन खे ॿुधाईंदा हलिजो आख़िर उहा छा ख़ासि वजह आहे जंहिंजे करे हिन राति खे मख़सूस ऐं ख़ुसूसन 1000 रातिनि खां बहितरीन राति करार ॾिनो वियो आहे। बिल्कुल, ॾिसो बुखारी शरीफ में इहा रिवायत मौजूद आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, पाण फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जंहिं ईमान जी हालत में सवाब जी नियत सां रोज़ा रखिया त अल्लाह रब्बुल आलमीन उन जा पोयां तमामु गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। वरी फरमाइनि त जंहिं ईमान जी हालत में सवाब जी नियत सां शब क़द्र में लैलतुल क़द्र में क़याम यानी इबादत कई त अल्लाह रब्बुल आलमीन उन जा पोयां तमामु गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी फरमाइनि था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरियों जी जेके उम्मतूं हुयूं, पहिरियों जेके क़ौमूं हुयूं, उन्हनि जी उमिरि ॾेखारी वई। तव्हां ॾिसो त पहिरियों जी जेके क़ौमूं हुयूं उन्हनि जी उमिरि डिघियूं हूंदियूं, 100 सालनि में हूंदियूं। त पाण करीम ॾिठो त सोचियो त मुंहिंजी उम्मत जी उमिरि त घटि आहे, त असां ॾिसूं पंहिंजी उम्मत मोहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधि में वधि 80 साल ताईं हूंदी आहे, 60, 50, 40 एतिरी हूंदियूं। त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो थोरो सम्झो त मुंहिंजी उम्मत एतिरा जेके अमाल न करे सघंदी,
अफ़ज़ल त ही उम्मत आहे पर पहिरीं जी उम्मतुनि जी उमिरि वधीक हूंदी त हुननि जा सवाब वधीक हूंदा पर पाण त सोचे त मुंहिंजी उम्मत त एतिरो न कंदी त अल्लाह रब्बुल आलमीन ओॾी महिल हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राहत अता फरमाई ऐं क़ुरान में हुकुम फरमाए छॾियो त वमा अदराका मा लैलतुल क़द्र या लैलतुल क़द्र छा आहे लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर लैलतुल क़द्र उहा आहे जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे सुभान अल्लाह 1000 महीननि खां अफ़ज़ल इहा रात माशाल्लाह माशाल्लाह बिल्कुलु अल्लामा साहब असां सां गॾु ई आहिनि ऐं हींअर असांजी ॿी भेण नूर नदीम खे गुज़ारिश कंदासीं त असांखे नाते रसूल जो ॿुधाए रखना
माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। नूर आप माशाल्लाह से खुद जितनी प्यारी हैं उतनी प्यारी आपकी आवाज़ है माशाल्लाह, माशाल्लाह। माशाल्लाह। लास्ट ईयर भी असां सां गॾु हुयूं ऐं बिल्कुलु। भेरो ॿीहर असां सां गॾु आहिनि। सो ऐं जीअं त नाज़ ऐं- तरफ़ वञण खां पहिरियां बिल्कुलु अल्लामा हा साहब जी। लैलतुल क़द्र जे हवाले सां ॻाल्हि थिए तव्हां प्लीज़। न न मूं जे जी तव्हां अदी जी असां तारीफ़ कई तव्हां त ही असांजी आहे जेका नात ख़्वां हींअर असां सां गॾु फ्लोर ते आहिनि माशाल्लाह सां इहा इन्हनि जी केटीएन सां असांजे चैनल सां असांजे No doubt. महिमान रमज़ान सां हिकिड़ी मोहबत ई ॿी आहे। नो डाउट हाँ मोहब्बत ही ॿी आहे। ही असांजे बुलावे ते ईंदा आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत आहिनि माशाल्लाह सां। अलाह सां इन्हनि सभिनि खे इलाही ख़ुशि रखे। अॼु जे ॾींहं जी मुनासिबत सां इलाही आमीन, त पाण अॼु डिस्कस कयोसीं पिए त अॼु जे ॾींहं जे हवाले सां भई स्पेशल डे इन करे भई अॼु पाकिस्तान बि माशाल्लाह सां माशाल्लाह। आज़ादु थियो ऐं पाकिस्तान बि केॾी कुर्बानियुनि खां पोइ बिल्कुलु ऐं ॾिसो न इहा इटसेल्फ ॾिठो वञे त अल्लाह साईं जे इन जे पोयां बि कोई न कोई बिल्कुलु, मसलिहत बिल्कुलु, आहे। बिल्कुलु, बेशक। हिकु पासे 14 अगस्त पंहिंजी जॻह ते उहो इंग्लिश इस्लामी तारीख़ ते। अहमियत रखे थी पर उहो ॾींहुं उहो ॾींहुं नसीब थियणु पाकिस्तान जहिड़े मुल्क खे उहो ॾींहुं नसीब थियणु जंहिं ॾींहुं क़ुरान पाक नाज़िल थियो जेका तमामु रातुनि खां सभिनी खां अफ़ज़ल रात आहे। त मुंहिंजे ख़्याल सां इन खां वधीक अगरि पाकिस्तान जी अहमियत खे सम्झणो आहे त इन खां वधीक अहमियत ॿी काई बेशक। नथी थी सघे जो एॾी ख़ूबसूरत राति असांखे नसीब थी आहे एज़ आज़ाद मुल्क। ऐं बसि अल्लाह साईं खां दुआ आहे पंहिंजे लाइ जिते दुआ घुरंदासीं असां उते असांखे पंहिंजे मुल्क लाइ बि अॼु ख़ासि तौर ते दुआ घुरणी आहे त मुल्क जा जेके बि हालात आहिनि उहे बहितरीन थियनि ऐं इंशाअल्लाह, इंशाअल्लाह तमामु शयूं सुठे नमूने सां हलनि। हींअर असां असीं बिल्कुलु दावत ॾींदासीं असां जंहिं असांखे ख़ूबसूरत हमद पाक ॿुधाई हुई। माशाअल्लाह। हाणे उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं हसनैन सईद साहब खे त उहे असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या भाई बहुत खूबसूरत कलाम पेश करने की कोशिश कर रहा हूँ और मैंने ये कलाम पढ़ा है अल्लाह पाक ने बहुत इज्जतों से नवाजा हुजूर की आमद के हवाले से हुजूर की तारीफ मादी गोदी च जदों हुजूर आए मन के आओ जलिया बिस्मिल्लाह खुशियां नाल जमीन पुकार उठी आयो जग तो निरालया बिस्मिल्लाह के दाई गली मादी गोद के सोने नु चलिया बिस्मिल्लाह साईं काबे दे विचों सताई आयो रहमत वालिया बिस्मिल्लाह तो आप सादो जहां में नजर आया ही नहीं आप सादो जहां में नजर आया ही नहीं। क्यों नहीं आया? क्योंकि अल्लाह ने कोई और बनाया ही नहीं आप सादों जहां में नजर आया ही नहीं। जिसने सरकार चगरे की
जियारत करनी जिसने सरकार के चेहरे की जियारत करनी उसकी आँखों में कोई और समाया ही नहीं निगाह बर्क नहीं चेहरा आफताब नहीं वो आदमी है मगर देखने की ताब नहीं बना के आपको खालिक के प्यार से बोला 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 मेरा कमाल तो तू है तेरा जवाब नहीं आप साथों नजर आया ही नहीं। और एक इंसान को बनना है और जो हुजूर आशिक होता है जब वो कब्र में पहुंचता है तो उसके साथ क्या मामला होता है कि जब कहा कब्र में जब कहा कब्र में सरकार ये मेरा है जब कहा कब्र में सरकार ने ये मेरा है तो फिर नकीरों ने मुझे हाथ लगाया ही नहीं लोग मैंने डराया और कबर की काली पर मैं सुनिया अज ओने आना जिते मोटे कमली काली फिर नकीरों ने मुझे हाथ लगाया ही नहीं। ये वो शेर है जो काबे तो जाते हैं मदीने नहीं जाते उनके लिए शायर ने लिखा कि जो भी काबे जो भी काबे जो भी काबे से पलट आए मदीने में गए यूं समझ लो उन्हें आका ने बुलाया ही नहीं आप दोनों जहां में नजर आया ही नहीं। माशाल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह हसनैन सईद नक्शबंदी साहब ॾाढी ख़ूबसूरत वाह, आवाज़ खुश रहो, तेरा खुश रहो। हमद आहे हाणे एॾी ख़ूबसूरत नात शरीफ़ बिल्कुलु, ऐं यकीनन असांजो दिलि नथो चए हींअर असांखे हिते गैप ॾिजे gap, पर बिल्कुलु। मजबूर आहिनि असांखे बार बार तो हिकिड़ो माहौल ठाहे छॾींदा आहिनि कि रम्ज़ तारी थी वेंदी आहे ऐं उन खां परेशान निकिरणु असांजे लाइ ॾाढो ॾुखियो थींदा पर बिल्कुलु। छा कयूं रिक्वायरमेंट आहे सो हिते नाज़रीन असांखे हिकिड़ी नंढी ब्रेक वठणी आहे अव्हांखे असां सां गॾु ई रहणो आहे ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं। जी दोस्तों हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था असांजी जेका 27वीं रमज़ान जी ट्रांसमिशन आहे जेका तव्हां KTN चैनल ते ॾिसी रहिया आहियो ऐं माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत महफ़िल असांजी जारी आहे माशाल्लाह। ऐं
अल्लामा साहब असां सां जॾहिं अॼु जे ॾींहं जी मुनासिबत सां उन्हनि खां बि सवालात कई भई खोड़ सारनि ॿियनि महिमाननि बि असांखे बिल्कुलु उन्हनि खे असां मुंहिंजे ख़्याल सां प्रोग्राम में शामिल करे वेठो हिकु पासे असांखे जॉइन कयो आहे अलिशबा शाहिद उन्हनि खे भली कार चऊं था ऐं उन्हनि सां गॾु असांखे हुमा राहिब कादरी बि जॉइन कयो आहे सो अवां ॿिन्ही खे असीं भली कार चवंदासीं ऐं गॾो गॾु हसनैन चिश्ती साहब असांखे जॉइन कयो आहे सो उन्हनि खे भली कार चवंदासीं जी तव्हांजा कुझु क्वेश्चन यस असांखे छाकाणि त कुझु क्वेश्चन हूंदा आहिनि ऐं ॾाढा कॉमन क्वेश्चन भी कॾहिं कॾहिं लॻंदा आहिनि पर छाकाणि त इस्लामिक शयूं हूंदियूं आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल सां इस्लामिक शयुनि में नंढियुनि नंढियुनि शयुनि जो बि ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे सो असां हिकु भेरो ॿीहर अलामा साहब जी तरफ़ वधंदासीं ऐं लैलतुल क़द्र जे हवाले सां ई क्वेश्चन पुछंदासीं त लैलतुल क़द्र जेका हीअ राति आहे इहो स्पेसिफिकली ॿुधायो पियो वञे त हीअ राति असांखे ई नसीब आहे यानी जेका आख़िरी उम्मत आहे उनखे नसीब आहे उनखां पहिरियां जेके उम्मतूं हुयूं उन्हनि खे इहा राति नसीब न हुई थियल छा ईअं ई आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ॾिसो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम नबियनि जा सरदार आहिनि ऐं हीअ जेका उम्मत आहे उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ तमाम उम्मतुनि जी सरदार आहे अल्लाह रब्बुल आलमीन हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े तुफ़ैल असांखे अहिड़ी शयूं अता फरमायूं आहिनि जेका पहिरीं कंहिं बि उम्मत खे न मिली हुई जीअं ॾिसो हीउ रमज़ान जो महीनो हले पियो अॼु हुन जी 27वीं राति आहे हीउ रमज़ान जो महीनो ख़ालिसतन सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमायो इन खां पहिरियों कंहिं बि नबी खे इहो महीनो अता न फरमायो हुई वरी इन रमज़ान ऐं फज़ीलत जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जेको असांखे सवाब थो अता फरमायो हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अगरि हिन महीने में को शख्स हिकिड़ो फर्ज़ पढ़ंदो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे 70 फर्ज़नि जो सवाब अता फरमाईंदो आहे अगरि कोई हिकिड़ो नफ़िल थो पढ़े त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे हिकु फर्ज़ जो सवाब अता फरमाईंदो आहे त हीअ जेका शब क़द्र आहे लैलतुल क़द्र आहे इहा सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन उम्मत मुहम्मदी ते एहसान फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में एहसान फरमाइनि छाकाणि त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन आहिनि हिकिड़ो अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो पैकेज ॾेई छॾियो उम्मत खे त तव्हां सॼो साल गुनाह कयो था रमज़ान में बि एसि ताईं जो गुनाह कयो था पर इन रमज़ान में हिकिड़ी इहा राति आहे शब क़द्र जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे इहा मां तव्हां उम्मत खे ॾेई छॾी आहे हाणे तव्हांजो कमु इहो आहे त इन राति में मुंहिंजी इबादत कयो अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कयो ऐं इहा ख़ालिसतन अल्लाह रब्बुल आलमीन हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे इहा राति अता फरमाई आहे इन खां अलावा कंहिं बि उम्मत खे अल्लाह रब्बुल आलमीन इहा राति अता न फरमाई माशाअल्लाह इन ई शइ खे मां जेकर कनेक्ट कयां त रमज़ान जे महीने जे लाइ चयो वेंदो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त जेकर मुंहिंजी उम्मत खे ख़बर पइजी वञे तव्हां विन सेकेंड बि कजो जेकर मुंहिंजी उम्मत खे ख़बर पइजी वञे त रमज़ान जे महीने जी छा अहमियत आहे त शायदि असीं सॼे साल लाइ चाहियूं त हे ई महीनो सोचो सिर्फ़ रमज़ान जे महीने जी अहमियत जी एतिरी ॻाल्हि थिए थी त इन ख़ुसूसन शब क़द्र जी राति जी छा अहमियत हूंदी आहे उन हवाले सां ॻाल्हि थिए पई ऐं पाण जीअं स्टार्टिंग में जीअं अलामा साहब चयो अल्लाह साईं हिकिड़ो पैकेज ॾेई छॾींदो आहे बोनस वारी ॻाल्हि उते घुमी फिरी ॻाल्हि त बोनस ॾेई छॾींदो आहे छो जो तव्हां 11 महीना पाण हिकिड़ी नफ़्सा नफ़्सी वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं पाण केॾी महिल कंहिं घरेलू मसइलनि में इन्वॉल्व हूंदा आहियूं कहिड़ी शयुनि में इन्वॉल्व हूंदा आहियूं कारोबारी चकरनि में टेंशन में हूंदा आहियूं पर्सनल मैटर्स त अल्लाह साईं चवंदो आहे त हिन महीने में जेके बि तव्हांजे मसइला आहिनि 11 महीननि में तव्हां सां थिया आहिनि इहे हाणे तव्हां मूंखे ॾेई छॾियो ऐं मूंखां उन साफ़ नियत सां नेक दिली सां तव्हां दिलि सां घुरियो ॾिसो वॾी ॻाल्हि इहा आहे जो अल्लाह पाक हिन महीने में गुनाहगार खां गुनाहगार तरीन माण्हू खे बि माफ़ कयो गुनाह कबीरा माफ़ थी वेंदा कबीरा गुनाह माफ़ थींदा आहिनि त उन हवाले सां बि असांखे ॿुधाइजो त हिन ताक रातुनि में या हिन रमज़ान में कबीरा गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि जेको कबीरा गुनाह जिन थियल हूंदा आहिनि ॾिसो गुनाह जेके हूंदा आहिनि ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि गुनाह त गुनाह आहे इहे असां आसानी जे लाइ हिननि खे ॿिनि क़िस्मनि में जोड़े छॾियो हिकिड़ो सगीरा गुनाह हिकिड़ा कबीरा गुनाह उहे हूंदा आहिनि जेके वॾा गुनाह हूंदा आहिनि सगीरा गुनाह जेके हूंदा आहिनि उहे नंढा गुनाह हूंदा आहिनि क़ुरान में आहे त इन्नल हसनाती युज़हिबन सय्यात बेशक नेकी जेका आहे उहा गुनाहनि खे मिटाए छॾींदी आहे
त मुफ़स्सिरीन जॾहिं क़ुरान मजीद जी इन आयत जी तफ़सीर लिखी, खोड़ मुफ़स्सिरीन मतिलबु तमामु मुफ़स्सिरीन इहो इन जी तफ़सीर में बयानु फ़रमाया त इन गुनाहनि सां मुराद जेका आहे उहे सगीरा गुनाह आहिनि। कबीरा गुनाहनि जे लाइ असांखे छा कजे, असांखे इहो कजे त उहा अल्लाह रब्बुल आलमीन खां माफ़ी घुरिजे। वॾा वॾा जेके गुनाह आहिनि इंसान आहे इहे रातियूं अल्लाह रब्बुल आलमीन ॾिए थो, इन खां पहिरीं बि जेके रातियूं आहिनि जीअं शब बरात आहे, 10 मुहर्रम जी राति आहे, ईद उल फितर जी राति आहे, ईद उल अज़हा जी राति आहे, इन रातियुनि में ख़ासि तौर इन लैलतुल क़द्र में असां अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में अचूं, पाण खे पाक साफ़ करे, वुज़ू करे, सुठा कपिड़ा पाए करे, ख़ुशबू वग़ैरह लॻाए करे, मुसलो विछाए जॾहिं ॿानो अल्लाह रब्बुल आलमीन खां पंहिंजी बख़्शिश घुरंदो, मग़फ़िरत घुरंदो त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे उहा बख़्शिश अता फ़रमाए छॾींदो। मौला अली पाक खां रिवायत आहे, पाण फ़रमाइनि था मौला अली शेर ख़ुदा त जॾहिं इहा राति ईंदी आहे त अल्लाह रब्बुल आलमीन 7 आसमान खां पहिरें आसमान ते लहींदो आहे ऐं पंहिंजी मख़लूक ते नज़र फ़रमाईंदो आहे ऐं जेते अल्लाह रब्बुल आलमीन नज़र फ़रमाए त अल्लाह रब्बुल आलमीन जा तमामु गुनाह बख़्शे छॾींदो आहे। शेर ख़ुदा रिवायत था कनि, फ़रमाइनि था त अव्हां खे घुरिजे त इन सॼी राति में अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं पहिरें आसमान ते अचे थो त सॼी राति पंहिंजी मख़लूक ते नज़र करम थो फ़रमाए, जॾहिं सुबुह थिए थी, फजर जो वक़्तु थिए थो त अल्लाह रब्बुल आलमीन वापसि पंहिंजे अर्श ते हली थो वञे। त ख़ासि तौर इन राति में असांखे पंहिंजा जेके कबीरा गुनाह आहिनि, वॾा गुनाह आहिनि, कंहिंजी दिलि ॾुखाई आहे असां कंहिंजो नाजाइज़ माल खाधो आहे, नाजाइज़ कंहिंजा पैसा दॿाए छॾिया आहिनि, अचो अॼु इहा राति आहे, इहा अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी उम्मत जे लाइ, पंहिंजे हबीब जी उम्मत जे लाइ इहा आसानी फ़रमाए छॾी आहे। अॼु की राति अचे मुंहिंजो बानो मुंहिंजी बारगाह में मूंखां पंहिंजी गुनाहनि जी बख़्शिश करे, बख़्शिश जो सवाल करे। इहो ई मौला अली पाक फ़रमाईंदा आहिनि त हिन राति अगरि को अल्लाह रब्बुल आलमीन सां सवाल कंदो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे अता फ़रमाईंदो आहे। छो न असां अॼु की न भलारी राति खे गनीमत सम्झो, ज़िंदगी जो सही कुझु ख़बर न आहे, कंहिंखे का ख़बर न आहे, कि पल जी ख़बर न आहे, पर अॼु इहा राति आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इहो मौक़ो ॾिनो आहे, हयाती ॾिनी आहे, ज़िंदगी ॾिनी आहे त अॼु रुठलनि खे मल्हायो। अगरि कंहिंजो नाजाइज़ माल खाधो आहे त उहा अल्लाह रब्बुल आलमीन खां बख़्शिश करायो, उन शख़्स खां बि बख़्शिश करायो त अल्लाह रब्बुल आलमीन इन राति जे सदके में असांजा कबीरा गुनाह बि माफ़ करे छॾियो। रब आहे, रहीम आहे, करीम आहे, हुनजी मर्ज़ी आहे, वो चाहे त नंढे गुनाह ते बि गिरफ़्त करे थो सघे, वो चाहे त वॾे जे वॾे गुनाह खे बि माफ़ करे छॾे। इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। बेशक परवरदिगार जो सदाऊं बुलंद थींदियूं आहिनि त आहे कोई जेको मूंखां घुरे, आहे कोई जेको मूंखां जंहिंखे जेको खपे उहो मां ॾियण लाइ तयारु आहियां, पर छा कोई घुरण वारो आहे? सो असांखे सिर्फ़ु घुरण वारो बणिजो आहे। इमेजिन कयो कि हिते असांखे खुली ऑफर मिलियल आहे कि तव्हांखे घुरणो आहे, मां तव्हांखे अता कंदसि। बसि परवरदिगार जी राति जे सदके बाक़ी में असांजा गुनाह कबीरा सगीरा माफ़ फरमाए। इलाही आमीन। ॿिया बि महिमान हींअर असां सां गॾु आहिनि, सो हींअर असीं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ दावत ॾींदासीं शकील अहमद अज़री साहब खे। जी शाह। जोगी बन कर भीख पिनम, मेरे दिल में तड़प है तेरी कसम, माँ न सकन फी अहद लहद, फरियाद सुनो सादार रसूल, मैं तुझे फिदा रोज़े अज़ल, कद अहरक हिजरक कलब बद, फरियाद दुश्मनो सादार रसूल। सबाई आसिफा सिदियो बधा, सरदार थो महदार थो मदनी वथो मुहिंजो वचे अदब दी हो सभे आका वथो पंहिंजो अचे
मदनी वतो जो अचे हथ बधी हर को करे सरदार जी सलामी हथ बधी हर को करे सरदार जी सलामी ओ मदनी वतो मुहिंजो अचे सभई सरकार थो पंहिंजो अचे गुलजार थो पंहिंजो अचे मुश्किल सब सरकार थो पंहिंजो अचे सभई
सबाई असफो सिदियो सरतार तो महतार तो मुख्तार तो पंहिंजो अचे अदब भी हो सभे सरकार तो पंहिंजो अचे मदनी वठो सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। शकील अहमद अज़री साहब ऐं ही स्पेशली थरपारकर मां आया आहिनि माशाल्लाह। ऐं मौलूद ॿुधायूं असांखे ऐं तमामु ख़ूबसूरत तव्हांजो हिकिड़ो अंदाज़ आहे ऐं मूं सॼे ट्रांसमिशन में तव्हां बि मूंसां लास्ट ईयर सॼी ट्रांसमिशन कई ऐं असांजे व्यूअर्स खे बि चवंदासीं तव्हांखे अगरि मौलूद पढ़णु ईंदा आहिनि त बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ो अलॻि अंदाज़ बयान आहे मौलूद पढ़ण जो ऐं माशाल्लाह सां आई थिंक मां लास्ट ईयर ॿुधो हिन साल मां हाणे ॿुधो आहे नो डाउट बहितरीन शकील अहमद अज़री साहब। अच्छा, रमज़ान जी हिकिड़ी ॿी बि ख़ुशूसियत अगरि पाण जीअं पाण स्टार्टिंग में चयो भई महिमान महीनो ईंदो आहे पंहिंजो, अगरि असां इंटीरियर खां अगरि बिलोंग कयूं था पाण, अगरि सखर लाड़काणो कराची में बेसिकली इहे शयूं घटि थींदियूं आहिनि, पर असां जॾहिं ॻोठनि में रमज़ान गुज़ारींदा हुआसीं त जॾहिं रमज़ान ईंदो हो त रमज़ान खे चवंदा हाणे आयो आहे रमज़ान, हाणे आयो आहे रमज़ान, उथी पढ़ो सभई नमाज़ू, उथी पढ़ो सभई कुरान, हाणे आयो आहे रमज़ान। पर जॾहिं टे अशरे में असीं ईंदा हुआसीं, टे अशरो ईंदो, ताक रातुनि जूं ॾींहं ईंदा, जेके वॾियूं वॾियूं रातूं ईंदियूं, पोइ उन्हनि में वरी मस्जिदनि मां सदाऊं बि निकिरंदियूं, उहे वरी थोरो दिलि में न ॾुख अची वेंदो न, जीअं असीं हिकिड़े महीने खे वेलकम पिया कंदा आहियूं, पोइ वरी हुन में इहे चवंदा हाणे अलविदा माहे रमज़ान, हाणे अलविदा माहे रमज़ान, उथी पढ़ो सभई नमाज़ू, उथी पढ़ो सभई कुरान, हाणे कयो अल्लाह खे याद, हाणे अलविदा माहे रमज़ान। सो अञा बि रमज़ान असां सां गॾु आहे, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह साईं असांखे हिमत ॾिनी आहे, अल्लाह साईं असांखे ईमान बि असांजो पको कयो आहे, त अञा बि ॿ टे ॾींहंनि में बि तव्हां इएं सम्झो त बोनस अञा पैकेज हले पियो, buy one get one free, तो वरी get 70 and then 1000 and then unlimited आहे माशाल्लाह। सो जस्ट सम्झाइण जे हिसाब सां ऐं जीअं तव्हां कल्चर हिकिड़ो न हिकिड़ो डिफरेंट कल्चर ॿुधायो आहे, इन में कोई शक न आहे। शहर जो हिकिड़ो डिफरेंट कल्चर आहे ऐं शहर में थोरो लिमिटेड माण्हू रहंदा आहिनि, घरनि में रहंदा आहिनि, एॾो मेल जोल न हूंदो, पर जेके ॻोठ हूंदा आहिनि उते वरी असां फैमिली कल्चर फैमिली सिस्टम ज़्यादा ॾिसंदा आहियूं, माण्हू हिक ॿिए सां गॾिजी करे इफ्तार बि थींदी आहे त सही बि थींदी आहे, त ओवरऑल इबादतूं बि थींदियूं आहिनि, त उनजो हिकिड़ो अलॻि मज़ो हूंदो आहे। ऐं ख़ैर इहे सभु मां एक्सपीरियंस न आहिनि कयूं शयूं, बट माशाल्लाह सिंधी आने वारी ॿुधाईंदा त मां इमेजिन करे थी सघां कहिड़ो न ख़ूबसूरत हूंदो ऐं हिकिड़ो अलॻि ई मज़ो हूंदो। सो हींअर असांजी ॿी बि हिकिड़ी नंढड़ी भेण असां सां गॾु आहे ऐं शुरू खां वेठी आहे असां सां गॾु, ऐं मुंहिंजे पूरे रमज़ान ट्रांसमिशन में बि असांजी अभी असां सां गॾु आई। सो उन्हनि खे असीं गुज़ारिश असां सां गॾु हींअर तंजीला कामरान मौजूद आहिनि। सो वह तंजीला आपसे पास करेंगे, आप हमें क्या सुनाएंगी? जिसने झुकाई होगी उसकी किस्मत तेरा सारी सांस लेता हूँ तो
पार से आई उनकी चौखट दिल धड़क जाएगा सीने में तेरा दिल धड़क जाएगा सीने में तेरा हाजी तेरी जिस मदीने से जुदाई उसकी किस्मत फिदा सारी खुदाई उनकी माशाल्लाह माशाल्लाह तमाम खूबसूरत असांखे नात रसूल में गुल ॿुधाई माशाल्लाह सां एतिरी यंग आहे एतिरी ॾिठो वञे त ऐं इहो ॾिसो इहे पेरेंट्स जी तरबियत मिली आहे कि तव्हां नंढे हूंदे खां ॿारनि खे कंहिं तरफ़ उन्हनि जो रुझान कयो था ऐं यकीन नंढे हूंदे खां जेकॾहिं ॿारनि खे इन तरफ़ आणिजे त मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि खे बुराइनि खां उन्हनि खे गुनाहनि खां परे रखण में कोई ॾुखियाई न थींदी छाकाणि हिन नंढड़ी असांजी नात खां जे बारे में हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां त मूंखे परियां खां ॿुधाईंदा त अदी जी नंढड़ी तबियत बि ठीकु कोन्हे का बुखार बायस सो माशाल्लाह के बावजूद अल्लाह पाक ताकि सेहत दे तमाम बहुत ही खूबसूरत बेटा आपने पढ़ा बहुत खूबसूरत माशाल्लाह अल्लाह पाक आपको खुश रखे सो दोस्तों हिन वक्त हुआ है एक नंढड़े ब्रेक जो असां सां गॾु रहिजो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ